नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कशमोर शहर जे ईदगाह महला जे रवासी सोलंगी बिरादरी जे माण्हुनि तरफां जवाबदारन जी गिरफ्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। इन मौक़े ते मक़दूल अली गुल सोलंगी जी ज़ाल हसीना सोलंगी, संदसि धीउ नादिया सोलंगी, 16 वरह जो पुटु वहीद सोलंगी, संदसि भाउ गुल मोहम्मद सोलंगी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहरो कंदे चवणो त मक़दूल अली गुल जी न्याणी जी शादी साहित जाखराणी सां थियल हुई, जेको न्याणी खे पीउ माउ सां मिलण कोन ॾींदो हो ऐं खेसि सख़्त तशद्दुद जो निशानो पिणु बणाईंदो। जंहिं बाद असीं अदालत में वियासीं। अदालत सगोरी न्याणी खे पीउ माउ वटि रहण जी इजाज़त ॾिनी। जॾहिं रात जी जाखराणी बिरादरी जे मौजूद शख़्सियत वटि हिन मामले जो फ़ैसिलो बि कयो ऐं ॾींहं जो वरी जवाबदार तरफ़ां कशमोर शहर जे ईदगाह भरिसां अली गुल सोलंगी मथां टी पिस्टल जा फायर करे क़तल करण बाद आसानी सां फरार थी विया। जॾहिं त कशमोर थाणे ते चइनि जवाबदारनि साहित जाखराणी, गुल खान, ॾाढो जाखराणी समेत चइनि जवाबदारनि मथां केस दाख़िल पिणु कयो वियो आहे। जॾहिं त हिन महिल ताईं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी ऐं हिननि जो वधीक चवणो हो त जवाबदार सरेआम शहर अंदरि घुमी रहिया आहिनि, असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कशमोर अमजद अली शेख खां मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।